में हो सरदार सरोवर डैम, उनके सरदार सरोवर ते सॼे इंडिया जो अवाम उथी बीठो। 3 गार्जियस डैम हो चाइना में। सॼी दुनिया जे एनवायरमेंटलिस्ट चयो त वॾा डैम इकोलॉजी लाइ, बायोडाइवर्सिटी लाइ, एनवायरमेंट लाइ, माहौलियात लाइ इंतहाई वॾो ख़तरो आहिनि। तंहिंजे करे दुनिया सॼी में वॾा डैम रद्द थी विया आहिनि। उनखां अलावा त हिकिड़े डैम अहिड़े दरिया ते ठाहिण जंहिंजी पुछड़ीअ में सिंध सूबो हुजे, न इस्लामी कानून इजाज़त ॾिए थो, न इंटरनेशनल लॉ इजाज़त ॾिए थो त पुछड़ीअ जे माण्हूअ खे टेल एंडर खां सलाह वठण जे खां सवाइ अपर रायपेरियन जहिड़ी मुंड वारा माण्हू फ़ैसिलो कनि डैम ॾियण जो, इहो इख़्तियार ई उन्हनि खे कोन्हे। उनखां अलावा हिकिड़ी ॿी ॻाल्हि त सॼो ज़ोर ॾियनि था 1991 जे अकॉर्ड ते, 1991 जो पाणी जो ठाह। 1991 जे पाणी जे ठाह खे असीं त तस्लीम ई नथा कयूं। सिंध जो माण्हू 1991 जे पाणी जे ठाह खे तस्लीम ई नथो करे। पहिरीं ॻाल्हि त हुन में ड्रैम जी ॻाल्हि कान्हे। ॿी ॻाल्हि त जेकॾहिं ड्रैम जी ॻाल्हि लिखी बि छॾींदा, मिसाल तौरु सिंध में जनरल जहालदात ख़ान जी हुकूमत में, एस.एम. अब्बासी जी हुकूमत में, गौस अली शाह साहब जी हुकूमत में, या असांजे अरबाब साहब जे, या मेहर साहब जे, या जाम सादिक अली साहब जी हुकूमत में, या अख्तर अली जी काज़ी जी हुकूमत में जेकॾहिं लिखी छॾींदा त सिंध जो सूबो असीं नालो तब्दील था कयूं, हुनजो नालो रखी था छॾियूं हाणे बाबुल इस्लाम, या हिनजो नालो था रखी छॾियूं ईस्टर्न सिंध या नार्दर्न पाकिस्तान, त तव्हांजे ख़्याल में त आसमान ते लिखिजी वियो, छाकाणि त सिंध असेंबली में फलाणे वज़ीर साहब जाम सादिक अली साहब फ़ैसिलो कयो। जाम सादिक अली साहब खे इहो इख़्तियार सिंध जे माण्हू ॾिनो आहे त हू पाणी सिंध जो खपाए छॾे। अयूब ख़ान खे इख़्तियार हो त इंडस वाटर ट्रीटी करे सिंध जो पाणी ऐं पंजाब जो पाणी उहो इंडिया खे खपाए छॾे। तंहिंजे करे हिननि खे इख़्तियार कोन्हे। इहो डैम ठाहिण जो इख़्तियार लाहौर हाई कोर्ट न, पाकिस्तान जी वॾे में वॾी अदालत खे बि कोन्हे, पाकिस्तान जी पार्लियामेंट बि कोन्हे। असीं मफ़तूहा इलाइक़ा कोन्हे आहियूं ख़ालिद साहब जिन खे फतह कयो हुजे हाणे असां ते वेही मुसलत कनि। असीं पंहिंजी रज़ा ख़ुशी सां 1940 जे करारदाद तहत पाकिस्तान में शामिल थिया आहियूं। असांजे पाणीअ खे बंदि करण जो इख़्तियार हिननि खे कोन्हे। ऐं उन जे हवाले सां अॼु आउं मुख़्तलिफ़ जायुनि ते इहो चई चुको आहियां ऐं हड़ताल दौरान बि चई चुका आहियूं त पाकिस्तान जी का बि वफ़ाक़ी पार्टी इन डैम जी हिमायत कंदी त उहा सिंध में पाण खे ग़ैर मौजूद सम्झे, ऐं जेके धुरियूं उन्हनि सां इतिहाद कंदियूं उहे बि पाण खे ग़ैर मौजूद सम्झनि। तंहिंजे करे आउं सिंध जे समूरनि क़ौम परस्तनि खे बि सलाह ॾींदुसि त जिन पार्टियुनि सां इतिहाद कयो वेठा आहिनि उहे जेकॾहिं कालाबाग जी ख़ामोश सपोर्ट बि कनि थियूं त उहे उन्हनि खे मजबूर कनि त वाज़ह थी कालाबाग डैम जी मुखालफ़त कनि, न त पंहिंजा तॾा वेड़े वरी उन मुल्क में हिन सूबे में शिफ्ट थी वञनि। ऐं साईं मूंखे हिकिड़ो ॿुधायो त नवाज़ लीग सां जेको हिन बिटे मगानी निज़ाम जे ख़िलाफ़ हिकिड़ो इतिहाद आहे, हिकिड़ी बहरहाल जेका सोच इहा बि मौजूदु आहे, नुक़्ते नज़र इहो बि मौजूदु आहे त हाणे नवाज़ लीग सां जेका स्ट्रेटजी हूंदी कालाबाग डैम, छाकाणि पंजाब जे हुन कॉन्टेस्ट में ॾिसिजे थो त नवाज़ लीग कालाबाग डैम जी हुन में नवाज़ शरीफ़ चई बि चुको आहे त जेकॾहिं टई सूबा राज़ी थियनि था त जेको आहे सो कालाबाग डैम ठाहियो वञे। इहा बि हिकिड़ी तमामु मिसगाइडिंग स्टेटमेंट आहे जेका PMLN जा दोस्त या ॿिया दोस्त ॾियनि था। जेकॾहिं तव्हांखे माण्हू केरु चवे त बाबा तूं हितां लॾे वञ ऐं तव्हीं लॾण लाइ तयारु न हुजो, पोइ वरी बार बार वेठो चए जेकॾहिं तव्हां राज़ी हुजो। बाबा हुन पंहिंजो घर छो छॾियां? न साईं, जेकॾहिं तव्हां राज़ी हुजो त पोइ तव्हांखे लॾाई। बाबा राज़ी आहीं ई कोन त सिंध जा माण्हू भला छा कनि? हिमालय जबल ते हली कसम खणनि, काबतुल्ला शरीफ़ में हली उते सभिनी साम्हूं वचन कनि कसम खणी, छा कनि? अञा कलंदर लाल शहबाज़ जे दरगाह ते वेही उथवे कनि, गीसी कनि, छा कनि? सिंध जे माण्हुनि 3 दफ़ा सिंध जी सूबाई असेंबली चयो आहे डैम न खपे, बलोचिस्तान जी असेंबली 2 दफ़ा चयो आहे डैम न खपे, पख्तूनख्वा जी असेंबली 3 दफ़ा चयो आहे डैम न खपे। वरी बि जेकॾहिं इहो राग जेकॾहिं अगरि उहे राज़ी थिया, बाबा राज़ी कोन्हनि, अगरि उहे राज़ी थिया। तंहिंजे करे इहा ख़ुदि मिसगाइडिंग स्टेटमेंट आहे। वाह शगाफ़ लफ़्ज़नि में ॿुधायां थो, सिंध जा माण्हू राज़ी न आहिनि। पाकिस्तान जे सिस्टम में 117 मिलियन एकड़ फुट पाणी कोन्हे, जेको 1991 अकॉर्ड में वापडा जेके अंग अखर ॾिना त ईस्टर्न ऐं वेस्टर्न रिवर्स जो पाणी मिलाए 117 मिलियन एकड़ फुट आहे, उहो सिस्टम में पियो आहे ऐं उहो 91 जे अकॉर्ड में विरायूं था, उहो त आई कोन्हे। जेकॾहिं 117 मिलियन एकड़ फुट पाणी हुजे हा पाकिस्तान जे रिवर्स में ऐं पाकिस्तान जी ईस्टर्न ऐं वेस्टर्न रिवर्स जो गॾियल पाणी एतिरो हुजे हा त पोइ सिंध में सोक छो हुजे हा? सिंध में वाराबंदी छो हुजे हा? सिंध जूं ज़मीनूं वीरान छो हुजनि हा? हे हैदराबाद, ठट्रो, बदीन, मीरपुर ख़ास, नवाबशाह, टंडो, मोहम्मद खान, उमरकोट, इहे भड़बांग ज़मीनूं छो हुजनि हा? सिस्टम हाणे दावा कहिड़ी था कनि? ही दावा कनि था त 50 सालनि में फलाणी ॿोॾ आई,
तंहिंजे करे ही कयो। माना जीअं 9/11 आयो न्यूयॉर्क में ऐं वर्ल्ड ट्रेड सेंटर किरी पियो, उहो 1000 सालनि में हिकिड़ो दफ़ो वाक़ियो थियो, तंहिंजे करे न्यूयॉर्क जा माण्हू सभु लॾे वञनि, छाकाणि त 9/11 थियो, हिते वर्ल्ड ट्रेड सेंटर किरी पियो, उहो 1000 सालनि में किरियो हिकिड़ो दफ़ो, तंहिंजे करे न्यूयॉर्क जा माण्हू शिफ्ट थी वञनि, छाकाणि वर्ल्ड ट्रेड सेंटर हिकिड़ो दफ़ो किरियो आहे त हर साल हिते वर्ल्ड ट्रेड सेंटर किरंदो, तंहिंजे करे शिफ्ट थी वञो। तॾहिं बोर्ड जे करे 50 सालनि में हिकिड़ो दफ़ो अचे थी या 20 सालनि में हिकिड़ो दफ़ो अचे थी, उन जे बुनियाद ते केनाल ठाहिबा आहिनि। अच्छा ठीकु, हिननि बोर्ड जे बुनियाद ते कालाबाग डैम ठाहे छॾियो ऐं उन कालाबाग डैम मां हिननि 2 कैनाल बि कढिया ऐं उन कैनाल में पंजाब जूं ज़मीनूं आबाद कयूं। हाणे ॿिए साल बोर्ड न आई, पाणी खुटी पियो, त पंजाब में उन्हनि खे 2 कैनालनि ते आबाद थियल ज़मीनदार चवंदा त छाकाणि त हिन दफ़े बोर्ड कोन आई आहे, तंहिंजे करे असीं पंहिंजूं ज़मीनूं जेके लखे एकड़ आबाद कंदा आबाद कोन था कयूं, छाकाणि बोर्ड कोन्हे, सिंधी वीचारनि खे पाणी कोन्हे। हू चवंदा बाबा असां ई ज़मीनूं आबाद कयूं आहिनि, तव्हांजे कैनालनि ते बोर्ड हुजे न हुजे, पाणी हुजे न हुजे, हू मथे वेठा आहिनि, मुंड में वेठा आहिनि, हू पाणी कढी वठंदा। ऐं ॿी ॻाल्हि त इंटरनेशनल यूनियन ऑफ नेचर कंजर्वेशन जेका IUCN आहे, उन जी अॼु खां 20-25 साल अॻु में उन चयो हो त समुंड में छोड़ करण लाइ 20 मिलियन एकड़ फुट पाणी खपे, 20 मिलियन एकड़ फीट वाटर इज़ रिक्वायर्ड, तॾहिं समुंड मथे कोन चढ़ंदो, इकोलॉजी मेंटेन थींदी, इन्वायरमेंट मेंटेन थींदो। हिननि 10 MF पाणी बि कोन छॾियो 1991 जे अकार्ड में। हींअर ही चवनि था त लखे मिलियन एकड़ फुट पाणी समुंड में वञे पियो, लखे को जहाज़ जे रस्ते वञे पियो, त अलाजे कोटड़ी जे हेठां त कोन थो मटे, जहाज़ जे रस्ते पाणी खणी अची असांजो पंजाब जा को टेक्नीशियन छॾियो अचनि समुंड में पाणी, तंहिंजे करे सिंध जी ज़मीनूं तबाह थी वियूं, सिंध जा रिवराइन फॉरेस्ट तबाह थिया, सिंध जो कचो तबाह थी वियो, सिंध जा मीरपुर ख़ासि बदीन ज़िला तबाह थिया, ठठो तबाह थियो, समुंड ज़मीनूं खाई वियो। कालाबाग डैम हिकिड़ो अहिड़ो कोको हूंदो पाकिस्तान जे ताबूत में, जेको अॻु में ई प्रॉब्लम आहे, ही पाकिस्तान खे टोड़णु चाहिनि पिया। ही फ़ैसिलो कराईंदड़ जेके पिटीशन खणी विया आहिनि, इन्हनि खे शायदि आलमी ताक़तुनि जी हिदायत आहे, आलमी ताक़तूं हिकिड़े डायरेक्शन में कमु न कंदियूं आहिनि। जीअं सवेल मुग़ल साहब जी मूं कुझु ॻाल्हियूं ॿुधियूं, तमामु कम जो हुयूं, वरी कंहिं महिमाननि सां बिज़ी थी वियुसि, मुग़ल साहब ॾाढी कम जी ॻाल्हि पे कई त ही जेको ही वॾो हिकिड़ी ग्रैंड स्ट्रेटेजी आहे, शायदि वर्ल्ड बैंक जी IMF जी ॻाल्हि पे कई, हिकिड़ी ग्रैंड स्ट्रेटेजी आहे। इन ग्रैंड स्ट्रेटेजी तहत आलमी ताक़तूं हिकिड़े पासे ग्वादर खां वठी ज़ुल्फ़िकाराबाद ताईं नओं इज़राइल ठाहिण पियूं चाहिनि, उन इज़राइल जा इख़्तियार न वेंदा MQM खे, ऐं उहा सॼी रीजन खे डिस्टेबलाइज़ कंदी। ॿिए पासे जेको सिंध जो वरी बाक़ी हिसो बचंदो इज़राइल ठहण खां पोइ, बाक़ी जेको अॼु कंदकोट ऐं जैकबाबाद ऐं कश्मीर बचंदो ऐं नौशहरो, उन खे वरी तबाह कबो डैम ठाहे। नतीजो मक़सदु आलमी ताक़त जो टारगेट ख़बर थो छा आहे? टारगेट इहो आहे त पख़्तून बंदूक खणी विढ़नि पिया, बलोच विढ़नि पिया, सिंधी अञा बंदूक खणी पटड़नि ते धमाका ऐं बम फाड़ण छो कोन निकिता आहिनि? उहे बि निकिरनि न त हिन मुल्क खे टुकड़ा टुकड़ा करे डी न्यूक्लियराइज़ करे हथियार बथियार खणी पाकिस्तान खे रवानो करे, इते वरी हिकिड़ी नई कॉलोनी ठाहिजे दुबई वांगुरु, या हिते वञी नओं हांगकांग ठाहिजे, नओं मुल्क ठाहे, इज़राइल ठाहे, सॼी रीजन खे ख़तरे में विझे। उन लाइ आहे त सिंधियुनि खे अहिड़ो दीवार सां लॻायो, उन सां अहिड़ो हशर कयो जो सिंधी माउनि जे बचनि जे वात जो गिराह खसिजी वेंदो, पोइ सिंधी बंदूक खणी मैदान में लहंदा। तंहिंजे करे ही सॼी साज़िश आहे। उन साज़िश में लाहौर जो टेक्नोक्रेट ऐं कुझु प्रो डैम माफ़िया ऐं एंटी कोयलो माफ़िया, इहा बि सम्झिजो। पाकिस्तान में एंटी कोयलो माफ़िया बि अथव, जेका सम्झे थी थर जे कोयले मां मथां बिजली पैदा थिए ऐं सिंध ऐं पाकिस्तान ख़ुदि कफ़ील थी वञनि। तंहिंजे करे हाणे जॾहिं कोल एनर्जी जी ॻाल्हि थी थिए, तॾहिं कोल एनर्जी खे काउंटर करण लाइ हाइड्रो पावर जी ॻाल्हि कई वञे, आबी ज़ख़ीरनि मां बिजली ठाहिण। जॾहिं कोल पियो आहे तव्हां वटि ऐं उन कोल ते तव्हां पाण अथॉरिटियूं ठाहे चुका आहियो ऐं उतां एॾी बिजली पैदा थींदी जो तव्हां इंडिया खे, चीन खे, ईरान खे एक्सपोर्ट करे सघो था, पोइ तव्हांखे हाइड्रो पावर जी ज़रूरत कहिड़ी आहे? अॼु खां 50 साल अॻु त ठीकु आहे बाबा, कोल हो ई कोन, कोयलो हो ई कोन। तंहिंजे करे ही साज़िश आहे वॾी। इन साज़िश जे ख़िलाफ़ जेकॾहिं सिंधिया माण्हू चौकस न थिया ऐं सिंधी माण्हू रुॻो ईअं ई कंदा रहिया त क़ौम परस्तनि खे पुठी ठपरे चवनि था असीं जदोजहद छो कंदा, आयाज़ लतीफ़ मूं ते हलाईंदा लखे SMS जे आऊं कंदो आहियां जदोजहद ख़ालिद साईं जी, जेकॾहिं आउं वेठो आहियां घर त मूंखे ईंदा त आयाज़ लतीफ़ पली जो ख़ामोश छो? हिकिड़ा आहिनि न, हिकिड़ा ज़रदारी साहब जा हिमायती दोस्त आहिनि, ॿिया PMLN जा आहिनि, टिया वरी बताखोर दहशतगर्द ऐं गुंडागर्द माफ़िया जेका सिंध जी नाम नियाद आहे उनजा माण्हू आहिनि, उहे सभु मूंखे SMS कंदा आहिनि फलाणो कमु थियो, आयाज़ लतीफ़ पली जो ख़ामोश छो? आयाज़ लतीफ़ पली जो जेकॾहिं मुज़ाहिरो ऐं रैली कंदो, अवामी तरीक़े जी क़यादत सिंधियाणी तरीक़े मैदान में ईंदी, चवंदा सोलो फ्लाइट था कयो, अकेला छो आहियो? पोइ अकेले छॾे वरी जेकॾहिं 50 माण्हू गॾिजी खणंदासीं त उहे असां सां गॾु तहरीक में साथ न ॾियनि, उहे चवंदा 6 महीना मीटिंगूं था कयूं, पोइ तहरीक हलाईंदासीं, पोइ वरी जे उन्हनि खे गहले पाण सां हलाईंदासीं त पोइ चवंदा फलाणनि माण्हुनि सां छो वेठा आहियो? तंहिंजे करे
असीं त हर वक़्तु आहियूं वात ॿोए में। ऐं सिंध जे माण्हुनि खे थो चवां त सिंध जा माण्हू वोट ॾींदा पिया वॾेरनि खे, वोट पिया ॾींदा उन्हनि माण्हुनि खे जेके ॿिठो निज़ाम क़बूल कनि, मुसलत कनि, ड्रेम ठाराइनि, थल कैनाल ते कमु जारी रखनि, ऐं गले में झलियो बीठा हूंदा अयाज़ पली जेके लोअर मिडिल क्लास वारे खे, त तूं एहतिजाज छो कोन थो करीं? जॾहिं शाबस ॾियण जो वक़्तु ईंदो त वॾेरे खे ॾींदा, जॾहिं जवाब तलब करण जो वक़्तु ईंदो त सिंध ठीकु जे आहे। लोअर मिडिल क्लास जे अवामी तरीक़ा कंदा, त ईअं कमु न हलंदो। ठीकु, वॾी महिरबानी आहे लतीफ़ अली जो साहब। नाज़रीन, असां हैदराबाद ब्यूरो टाइम में गुफ़्तगू करूं पिया ही कालाबाग डैम जो जेको फ़ैसिलो आयो आहे इन ते, ऐं सिंध में ॿिटे मकानी निज़ाम जे ख़िलाफ़ जेका तहरीक हले पई उन ते। हिकु नंढी ब्रेक वठूं था, वापसि मोटूं था।